जिनादन मिठी जी सिविल अस्पताल में कुछ ॾींहं अॻु में ॻोरारी औरत निरोधा जे फोत थियण बैदि जेका इंक्वायरी टीम मुक़ररु कई वई हुई, कल्ह मिठी जे दरबार हाल में कमिश्नर मिरपुर ख़ास ऐं DC थरपारकर तरफ़ां इंक्वायरी जे लाइ MS सिविल अस्पताल मिठी गुल मुनीर वस्तड़ो ऐं जेका इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टराणी हुई उन्हनि खे घुरायो वियो हो। इंक्वायरी जेका शुरू थियण खां अॻु में DC थरपारकर मोहम्मद नवाज़ सोहो ऐं गुल मुनीर वस्तड़ो आहे उन जे विच में ॾंचक थी, जंहिं बैदि गुल मुनीर वस्तड़ो जेका MS आहे सिविल अस्पताल मिठी जो ऐं उन सां गॾु जेके डॉक्टराणी हुयूं उन्हनि DC ते जेका बदतमीज़ी जा इल्ज़ाम हणी में विहण बदिरां उहे ॿाहिरि निकिरी आया। उन बैदि समूरनि अस्पतालनि जी OPD जो बाइकाट करे एहतजाज कयो वियो। सिविल अस्पताल मिठी में डॉक्टर डॉक्टराणियूं ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां एहतजाज कयो वियो ऐं ड्यूटियुनि तो जेको बाइकाट कयो वियो। अॼु बि जेका सिविल अस्पताल मिठी आहे, इस्लाम कोट, छाछरो, डीपलो, नगर पार्कर ऐं इन्हनि जेके अस्पताल उन्हनि में जेका हीउ वाक़ियो थियो आहे, DC जे ख़िलाफ़ु एहतजाज जेका शुरू कयो वियो आहे। अस्पताल जी जेका OPD आहे उन्हनि जो बाइकाट कयो वियो आहे ऐं मरीज़ जेका सख़्तु दरबदर थियनि पिया। मिठी सिविल अस्पताल जा जेके डॉक्टर आहिनि, डॉक्टराणियूं आहिनि, पैरामेडिकल जेका स्टाफ आहे, उहा सरापा एहतजाज बणियल आहे, उहो मुसलसिल एहतजाज कंदो नज़र अचे पियो। ऐं उन खां सवाइ जेका DC थरपारकर आहे उनजी हिमायत में सिविल सोसाइटी तरफ़ां जेका से सोशल मीडिया ते तमामु हिकिड़ी मुहिम जेका उहा हलाई पई वञे। DC जी हिमायत में सिविल सोसाइटी जा जेके अॻवान आहिनि, हितां जा जेके मिठी जा नौजवान आहिनि, तोड़े उहा फोती जेका नारी आहे निरोधा, उन जा वारस आहिनि, उन जा जेके मासूम ॿार आहिनि, उहे बि उन धरणे में शामिल आहिनि। उहे DC जी हिमायत में एहतजाज कनि पिया। सिविल सोसाइटी तरफ़ां इल्ज़ाम हयो पियो वञे त सिविल अस्पताल मिठी जो जेको MS आहे गुल मुनीर वस्तड़ो, इहा मुसलसिल काफ़ी सालनि खां जेका मिठी अस्पताल ते जेका से मुक़ररु आहे, उन बैदि रोज़ अस्पताल मां लाश निकिरनि था। जेके हितां जा ग़रीब जेके रहवासी अचनि था उन्हनि खे इलाज जे बदिरां धिका मिलनि था। हिन वक़्तु तकरार हलंदड़ आहे। हिकु तरफ़ DC जी हिमायत में एहतजाज कयो पियो वञे, ॿिए तरफ़ जेका थरपारकर जा डॉक्टर आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन सिलसिले में DC थरपारकर मोहम्मद नवाज़ सोहो जो चवणु आहे त जेका नारी निरोधा आहे उन जी जेका से फोत थियण जा जेके सबब आहिनि, उन में जेका डॉक्टराणी आहे उनजी लापरवाही साम्हूं आयल आहे। हिननि डॉक्टर जेके आहिनि उहो मुतालबो कनि पिया था DC थरपारकर खे फ़ौरन हटायो वञे। ॿिए तरफ़ सिविल सोसाइटी जो जेको इहो मुतालबो साम्हूं अचे पियो त सिविल अस्पताल मिठी जो जेको MS आहे उन खे हटायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।